उडेरोलाल SSP मटियारी फैसल बशीर मेमन जे हुकुम ते SHO उडेरोलाल विलेज गुलाम हैदर लाखो जे मंशियात फरोशनि ख़िलाफ़ वठ पकड़ शुरू कंदे हिकु जवाबदार अली नवाज़ खुरखानी खे 20 लीटर कच्चे शराब समेत गिरफ़्तार करे मथस 3/4 PEHO एक्ट तहत केस दाख़िल करे चालान करे छॾियो। जॾहिं ॿी कार्रवाई दौरान सजाद कुरैशी खे 10 लीटर 10 कच्चो शराब समेत गिरफ़्तार करे मथस 3/4 PEHO एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो। इन मौक़े ते SHO उडेरोलाल विलेज गुलाम हैदर लाखो चयो त मुंहिंजी अवलिन तरजीह हूंदी आहे त पंहिंजे हद मां ॾोह ऐं मंशा जो बिल्कुलु ख़ात्मो आणियां। ॾोहारी केतिरा बि ताक़तवर छो न हुजनि, खेनि कानून जे कटहले में आणींदसि। बाक़ी रही बदिले जी सो त असां पुलिस वारनि जो ॾाज आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।